ॿिए पासे वहाँ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है टनुलैर में चोरी की वारदात थिया है। मुंशात अस्पताल में सहूलतुनि जी खोट खिलाफ शहरनि रैली कढी धरणो हयो है। वहाँ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है टनुलैर में शहरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैली कढण खां पोइ सूबाई वज़ीर ज़िया बादशाह जी रिहाइशगाह ॾों धरणो हयो है। ख़बर अवां सां शेयर कर रहे आहियूं। अहम ख़बर है टनुलैर में मंशियात अस्पताल में सहूलतुनि जी खोट खिलाफ शहरनि रैली कढी धरणो हयो है। शहरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैली कढण खां पोइ सूबाई वज़ीर ज़िया बादशाह जी रिहाइशगाह ॾों धरणो हयो है। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम रसूल नोएडा खां। जी गुलाम रसूल, धरणे बाबति अपडेट कजो। जी बिल्कुल, शहरी इताद पारां सूबाई वज़ीर जे घर ॾों जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। टंडलाया ज़िले में चोरियुनि फुरनि जे वधंदड़ वारदातनि मंशा सिरोशी सिविल अस्पताल में सहूलतुनि जी खोट खिलाफ़ शहरी इताद पारां जेको आहे रैली कढी वई आहे। रैली में शहरियुनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई आहे। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी वर्क एंड सर्विस वारे सूबाई वज़ीर ज़िया बादशाह रिज़वीअ जी रिहाइशगाह रिज़वी हाउस पहुती आहे। रैलीअ जी अॻवानी कंदड़ शहरी इताद अॻवाननि इमरान ख़ासकली अली हसन ताराणी अब्दुल हफ़ीज़ दर्स जो चवणु आहे त शहर जो अमन जेको आहे तबाह थी वियो आहे। मंशात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। ज़िले जा लिंक रोड जेको आहे तबाह लॻा पिया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा घोर निंड सुतल आहिनि। हिन जो चवणु हो त अॼोकी इतिहास जो जेको मक़सदु आहे चूंडियल नुमाइंदनि खे निंड मां उथारणु आहे। ॿिए पासे कैब आणवंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ जेको पुलिस जी वॾी नफ़री रिज़वी हाउस ते मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त ॿिए पासे रिज़वी हाउस जे तर्जुमान मोलाब खेबो ऐं आफ्ताब जोने जो जेको आहे रैली कंदड़ एहतियाज में पहुता आहिनि। एहतियाज कंदड़ सां जेको ॻाल्हियूं करण बाद जेको यकीन बयानी कराई वई आहे त जेकी बि मुतालबा आहिनि उहो मंज़ूर कया वेंदा। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।